कोयटा में शान सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी रैली ते हमले खिलाफ़ जावल में सीरत कमेटी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सीरत कमेटी जे अॻुवान हाफ़िज़ रियाज़ मेमन, अशकरी रामू, इलियास कुंभार ऐं ॿियनि मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे चयो त कोयटा में शान सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु ते हमले जी मज़म्मत करियो था। साहिबान जे शान में निकितल रैली ते हमलो हिकु किरियल हरकत आहे। उहे माण्हू जेके मस्जिदनि, मदरसनि, इबादतगाहनि ते हमलो कनि था, उनजो को मज़हब न आहे। उहे मुल्क पाकिस्तान जो अमन ख़राब करणु चाहिनि था। उन्हनि चयो त मुल्क पाकिस्तान खे इस्लाम जे नाले ते हासिल कयो वियो हो, पर हिन मुल्क में इल्मा इकराम महफ़ूज़ न आहिनि। हुननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कंदे चयो त कोयटा में रैली ते हमलो कंदड़ खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿिए सूरत में पूरे मुल्क पाकिस्तान में सख़्त एहतजाज ऐं मुज़ाहिरो कयो वेंदो। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, शिकागो। पाकिस्तान जे दुश्मननि ते, दहशतगर्दी फैलाईंदड़ दुश्मननि ते, अमन ख़राब कंदड़ दुश्मननि ते, अहले सुन्नत जो क़त्ल कंदड़ दुश्मननि ते